नाज़रीन, सिंध के नामियारे सहाफ़ी गुलशन शेख के लाडाणे ते सहाफ़ती लॾे सान्या वंदन तोड़े मिटनि माइटनि में ॾुख जी लहर छायल आहे। नएं दरे वेझो बेमण ॻोठ में मौजूद वारसनि ऐं सहाफ़िन गुलशन शेख जे लाडाणे ते ॾुख जो इज़हार कंदे वधीक छा चयो आहे, अचो त ॾिसूं। सिंध जो सीनियर सहाफ़ी गुलशन शेख अॼु मौजूदु नाहे, उन जी वफ़ात थी चुकी आहे। संदसि तॾे ते सहाफ़ी दोस्त तोड़े मिट माइट ऐं अज़ीज़ पहुतल आहिनि। अचो त उन जे वारसनि तोड़े साथियुनि सां गुज़ारियूं त हू गुलशन शेख जे सहाफ़ती कैरियर तोड़े सिंध जे हवाले सां कयल ख़िदमतुनि खे कीअं था ॾिसनि। दोस्त भी हो, भाउ भी हो ऐं मूंखे जबल जॾी टेक आई भाउ जी, बसि हाणे असां ख़ाली थी वियासीं। तमामु सुठी लिखणी, तमामु ॾाहो अकुलमंद, इख़लाक़मंद, दोस्तनि जो दोस्त, यारनि जो यार, भाउनि जो भाउ, मिटनि जो मिटु। कंहिं बि तकलीफ़ में को वेंदुसि त उथी बि हुनजी ड्यूटी ॾींदो। गुलशन शेख जेको आहे असांजो ज़ाती दोस्त बि हुयो, हुन सां गॾोगॾु असां सहाफ़ती दुनिया में गॾु हलियासीं बि। ऐं हू असांखां जेको आहे 2-3 साल सीनियर हुयो। ऐं जॾहिं बि असांजो कराची वञणु थींदो हुयो त गुलशन शेख खे तव्हां अॻ में असां फ़ोन कंदा हुआसीं। ईअं असां महसूसु कॾहिं न कयोसीं त असां नवंदरे में विया आहियूं या कराची वेठा आहियूं। बहरहाल जीअं असां गुलशन शेख खे अॼु ॿुधो आहे, असांखे दिली सदमो पहुतो आहे। नवंदरे मां सहाफ़त जी शुरूआत खां पोइ हू कराची वियो ऐं हुन उते तमामु ॾुखियुनि हालतुनि में हुन उते महिनत कई ऐं पंहिंजो नालो पैदा कयो। असां सां बेइंतहा मोहबत कंदो। सिंधी सहाफ़त में पंहिंजे ज़िंदगी जो जेको फ़र्ज़ु हुयो उहो बहितर नमूने जेको आहे उहो अदा कयो। गुलशन शेख जे ओचिते मौत ते ॾाढो दिली सदमो पहुतो आहे। जीअं हुन हिकु नंढड़े ॻोठ खां शुरूआत कई ऐं उहो नंढी स्टेशन खां कराची ताईं पहुतो, हुनजो हिकिड़ो सख़्तु वॾी महिनत जो कश, हिकिड़ी जफ़ाकशी आहे। हिन मीडिया जे हवाले सां पंहिंजो जेतिरो नालो हुन रोशन कयो। विछोड़ो आहे इहो तमामु घणो जीअ खे जोड़ींदड़ आहे ऐं तमामु घणो सदमो पेश आयो। गुलशन शेख हिकु सीनियर सहाफ़ी हो ऐं गुलशन शेख कराची जहिड़े शहर में रही करे सिंधी सहाफ़िन जी, सिंधी माण्हुनि जी मालिकी कंदो। कॾहिं बि को सिंध जो इशू थींदो त पहिरियां गुलशन शेख हुन ते आवाज़ु उथारींदो। अॼु जॾहिं गुलशन शेख खे विछोड़े जी ख़बर पई त असांखे तमामु सदमो पेश आयो। 90 वारे ॾहाके में जॾहिं नएंदरे मां असां सहाफ़त जी शुरूआत कई त हुन में असां सां गॾु हिते ई सहाफ़त जी शुरूआत कई। पहिरियां कराची रहियो, वरी वापसि नवंदरे में आयो, प्रोफेशनल सहाफ़ी हो। उनखां पोइ वरी वापसि कराची में वञी हुन सहाफ़त कई ऐं मरण घड़ीअ ताईं उहो सहाफ़त सां लाॻापियल रहियो। गुलशन जो जेको असां सहाफ़िन जे विच मां विछड़ी वञणु आहे, उहो हिकिड़ो इंतिहाई ॾुख ईंदड़ ऐं न विसरंदड़ आहे। तव्हां गुलशन शेख जे पोयरनि तोड़े दोस्तनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त गुलशन शेख जो कैरियर सिंध जे मुख़्तलिफ़ इशूज़ तोड़े बेपहच ऐं मज़लूम माण्हुनि जे आवाज़ खे सघारो बणाए उन्हनि खे ऐवाननि ताईं पहुचाइण लाइ सॼी हयाती जदोजहद कई। रशीद अबड़ो, आवाज़ TV न्यूज़, नवंदरो।